नवाबशाह में हर साल वांगुर हिन साल बि अलहदाद ट्रस्ट पारां 15 गरीब मिसकिन जोड़न में इज्तमाही शादी करे वई। तालिब हुसैन रंद जे रिपोर्ट मुताबिक़ जंहिंमें गरीब मिसकिन जोड़न में ॾाज ॾिनो वियो आहे, जंहिंमें वॾी पेती, पका खाइण पीअण जो सामान, सिलाई मशीन ऐं 10 जोड़ा कपड़न जा कैश पैसा ऐं ॿियो घरेलू सामान शामिल आहे। शादी में ईंदड़ ॼाणियुनि खे मानी खाराई वई। अलहदाद ट्रस्ट जे सदर मुश्ताक पीरज़ादे चयो त हर साल गरीब मिसकिन मुस्तहक ख़ानदान मां जोड़न जी शादी कराईंदा आहियूं ऐं उन्हनि सभिनीनि खे ॾाज बि ॾिनो वेंदो आहे। हीउ बहितरीन अमल आहे, ग़रीबनि जी मदद करणु घुरिजे।